بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وهو القاهر فوق عباده ويرسل عليكم حفظه حتى إذا جاء أحدكم الموت توفته رسلنا وهم لا يفرطون ثم ردوا إلى الله مولاهم الحق ألا له الحكم وهو أسرع الحاسبين. قل من ينجيكم من ظلمات البر والبحر تدعونه تضرعا وخفية لئن أنجانا من هذه لنكونن من الشاكرين. قل الله ينجيكم منها ومن كل كرب ثم أنتم تشركون. قل هو القادر على أن يبعث عليكم عذابا من فوقكم أو من تحت أرجلكم أو يلبسكم شيعا ويذيق بعضكم بأس بعض. انظر كيف نصرف الآيات لعلهم يفقهون. وكذب به قومك وهو الحق. قل لست عليكم بوكيل لكل نبأ مستقر وسوف تعلمون. وإذا رأيت الذين يخوضون في آياتنا فأعرض عنهم حتى يخوضوا في حديث غيره وإما ينسينك الشيطان فلا تقعد بعد الذكرى مع القوم الظالمين. وما على الذين يتقون من حسابهم من شيء ولكن ذكرى لعلهم يتقون. وذر الذين اتخذوا دينهم لعبا ولهوا وغرتهم الحياة الدنيا وذكر به أن تبسل نفس بما كسبت ليس لها من دون الله ولي ولا شفيع وإن تعدل كل عدل لا يؤخذ منها. أولئك الذين أبسلوا بما كسبوا لهم شراب من حميم وعذاب أليم بما كانوا يكفرون. صدق الله العظيم. ओ ग़ालिब आहे पंहिंजे बाननि ते ऐं मोकिले थो तव्हां ते निगाहबान मलाइक एतिरे ताईं जॾहिं अचे थो तव्हां मां कंहिं हिकिड़े वटि मौत त वफ़ात कराइनि था इन्हीअ खे असांजा रसूल हालांकि कोताही नथा कनि असांजा कासिद असांजा मलाइक पोइ मोटाया वेंदा अल्लाह जे तरफ़ जेको मौला आहे धणी आहे बरहक़ सचो ख़बरदार इन्ही जे लाइ हुकुम इहो तकिड़ो हिसाब वठंदड़ आहे। चओ त केरु थो बचाए तव्हांखे ख़ुश्की ऐं समुंड जे ऊंदाहिनि खां जो सॼियो था तव्हां इन्हीअ खे आजिज़ी कंदे ऐं लिकी करे कसम आहे जेकॾहिं बचाई असांखे हिन खां त ज़रूरु असां शुक्रगुज़ारनि मां थी पवंदासीं। छो त अल्लाह ताला बचाए थो तव्हांखे इन्हीअ खां ऐं हर मुसीबत खां पोइ बि तव्हां शिरक कयो था। चओ त इहो कुदरत रखंदड़ आहे उथारण ते तव्हांखे मोकिलण ते तव्हां ते अज़ाब खे तव्हांजे मथां ऐं तव्हांजे पेरनि जे हेठां या टोला टोला करे छॾे तव्हांखे विछड़ाए करे ऐं चखाए तव्हांखे कुझ जी लड़ाई कुझ सां ॾिस तूं कीअं था
फेरायूं खोले खोले बयानु कयूं असां आयतूं मन न मन इहे सम्झनि ऐं पूरो कयो इन खे तुंहिंजे क़ौम हालांकि इहो सच आहे चओ त न आहियां मां तव्हां ते ज़िमेदार निगाहबान हर हिकिड़ी ॻाल्हि जे लाइ ख़बर जे लाइ वक़्तु मुक़ररु आहे अन क़रीब ॼाणंदो तव्हां जॾहिं ॾिसे थो तूं उन्हनि माण्हुनि खे जेके झाॻिनि था बहस कनि था असांजे आयतुनि में पोइ मोह मोड़ तूं इन्हनि खां एतिरे ताईं जो बहस कनि कंहिं ॿी ॻाल्हि में ऐं जेकॾहिं विसाराए तोखे शैतान पोइ न वेह तूं यादि करण खां पोइ ज़ालिम क़ौम सां गॾु न आहे उन्हनि माण्हुनि ते जेके तक़वा इख़्तियार कनि था डिॼनि था परहेज़गारी कनि था इन्हनि जे हिसाब खां कुझु बि पर नसीहत आहे मन न मन इहे डिॼनि इहे नसीहत हासिलु कनि बचनि परहेज़गारी कनि ऐं छॾे ॾियो उन्हनि माण्हुनि खे जिन बणायो पंहिंजे दीन खे रांदि ऐं रूंद ऐं धोखे में विधो इन्हनि खे दुनिया जी हयाती ऐं नसीहत कर इन्हीअ सां मतां पकड़ियो वञे को नफ़्स उन जे करे जो कमाई न आहे इन जे लाइ न हूंदो इन जे लाइ अलाह खां सवा कोई मददगार न की कोई सिफ़ारिश जेकॾहिं एवज़ ॾे मुकमल एवज़ ॾियणु त न वरितो वेंदो इन्हीअ खां इहे उहे माण्हू आहिनि जेके पकड़िया विया उन शइ सभां जो कमायूं इन्हनि जे लाइ आहे पीअणु गरम पाणीअ खां टहिकंदड़ पाणीअ खां ऐं अज़ाब दर्दनाक उन जे करे जो कुफ़ुर कंदा हुया सूरतुल अनआम जो 7 रुकू ऐं 7 सिपारे जो 13 रुकू आयत नंबर 60 खां आयत नंबर 70 ताईं मुकम्मल रुकू तिलावत कयोसीं उन जो लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियोसीं ऐं इन आयात जो इख़्तिसार सां तफ़सीर मारिफ़ुल क़ुरान जुल्द नंबर 3 सफ़ो नंबर 353 खां पेश कजे थो। अल्लाह ताला फरमाए तव्हांखे ख़ुश्की ऐं समुंड जे ऊंदाहिनि खां केरु थो निजात ॾे। ऊंदाहिनि जा केतिरा ई क़िस्म आहिनि राति जी ऊंदा झोड़ जी ऊंदा मिट्टी गिरदो गुबार जी ऊंदा दरिया जे मौजुनि जी ऊंदा इन्हनि समूरनि मसाइब खां आफ़ात खां मुश्किलात खां हर क़िस्म जे तकलीफ़ खां पनाह ॾियण वारी ज़ात निजात ॾियण वारी ज़ात सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह ताला जी आहे। हवादिस ऐं मसाइब जो असली इलाज आहे रुजू इल्लाह अल्लाह जे तरफ़ रुजू करणु बाक़ी वलनुज़ीक़न्नहुम मिनल अज़ाबिल अदना दूनल अज़ाबिल अकबर लअल्लहुम यरजिऊन। तो दुनिया में जेके थोड़ा थोड़ा हल्का हल्का अज़ाब अल्लाह ताला चखराईंदो आहे त आख़िरत जे अज़ाब खां पहिरियों ताकि उहे पंहिंजे ग़फ़लत खां माण्हू बाज़ अची वञनि दुनिया में अज़ाब इन जे लाइ। क़ुरान शरीफ़ जी ॿी आयत में वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत अयदीकुम वयअफू अन कसीर जेका मुसीबत तव्हांखे पहुचे थी आहे तव्हांजे अमलनि बद जो नतीजो आहे ऐं घणा अमलनि खां अल्लाह ताला तव्हांखे माफ़ थो फरमाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस मुबारक फरमायूं त कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे कब्ज़े में मुंहिंजे जान आहे कंहिं इंसान खे जेको कुझु का काठी सां मामूली रोंड ईंदी आहे या पेर में का तकलीफ़ थींदी आहे या रग में का तकलीफ़ थींदी आहे इहो सभु कंहिं गुनाह जो असरु हूंदो आहे जेको गुनाह अल्लाह ताला माफ़ फरमाए थो ऐं उहे तमामु घणा आहिनि जेके अल्लाह ताला अञा गुनाह माफ़ थो फरमाए। तफ़सीर बेज़ावी रहमतुल्लाह अल्लामा बेज़ावी तफ़सीर बेज़ावी में लिखियो आहे त मुराद इन मां त मुजरिमनि ऐं गुनाहगारनि खे जेके अमराज़ ऐं आफ़ात ईंदा आहिनि उहे सभु गुनाहनि जा आसार हूंदा आहिनि ऐं जेके माण्हू गुनाहनि खां महफ़ूज़ ऐं मासूम आहिनि उन्हनि खे जेके अमराज़ ऐं आफ़ात ईंदा आहिनि उन्हनि जे सबुर ऐं इस्तिक़लाल जो इम्तिहान हूंदो आहे ऐं उन्हनि जे लाइ जन्नत जे बुलंदी जो दरजात जे बुलंदी जे लाइ इहे हूंदा आहिनि। मसलन अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात
या अल्लाह जा बरगुज़र जा बाना औलिया अल्लाह इन्हनि खे बि तकलीफ़ूं थियनि थियूं, इहे उन्हनि जे सबुर जे इम्तिहान जे लाइ हूंदो आहे, उन्हनि जे दरजात जे बुलंदी जे लाइ हूंदो आहे। बाक़ी जेके मसाइब मुश्किलात आम अचनि थियूं पोइ माण्हू खे पंहिंजे कयल ग़लतियुनि ऐं ख़ताउनि ऐं गुनाहनि जो नतीजो हूंदो आहे, ताकी इहो इन्हनि गुनाहनि खां बाज़ अची करे पंहिंजे रब जे तरफ़ रुजू करे। परेशानियुनि जो ऐं हर क़िस्म जे हवादिस ऐं आफ़ात जो असली ऐं हक़ीक़ी इलाज आहे त अल्लाह जल शानू जे तरफ़ रुजू कजे, पंहिंजे गुनाहनि खां इस्तिग़फ़ार कजे, आईंदा उन्हनि खां परहेज़ करण जो पको इरादो कजे, छो त मसाइब खे ख़तमु करण वारी ज़ात अल्लाह जी ई आहे। हर मुसीबत खे हर तकलीफ़ खे ख़तमु करणु अल्लाह जी ज़ात जे तरफ़ों ई थींदो आहे। क़ुल हुवल क़ादिरु अला अन यबअस अलैकुम अज़ाबन मिन फ़ौक़िकुम औ मिन तहति अर्जुलिकुम औ यल्बिसकुम शियअन व युज़ीक़ बअदकुम बअस बअद। इन आयात जे तफ़सीर में अज़ाब जा 3 क़िस्म बयानु कया विया आहिनि। हिकिड़ो त मथों अज़ाब, ॿियो पेरनि जे हेठों अज़ाब, टियों जेको पंहिंजे अंदर मां ज़ाहिर थिए, इनखे अहिड़े क़िस्म जा 3 अज़ाब आहिनि। ऐं हज़रात मुफ़स्सिरीन फरमायो आहे त मथियों अज़ाब जो मिसाल गुज़िरियल उम्मतुनि में इलाही आहिनि। क़ौम नूह अलैहिस्सलाम ते मींहं जो सख़्तु सैलाब आहे, मींहुं सख़्तु वसियो। क़ौम आद ते हवा जो तूफ़ान मुसलत थियो। क़ौम लूत अलैहिस्सलाम ते मथों पत्थर वसाया विया। बनी इसराइल ते खून ऐं ॾेडरनि वग़ैरह जो अज़ाब आयो। असाबे फील जॾहिं मके ते चढ़ाई कई त परिंदनि जे ज़रिए उन्हनि ते अहिड़ियूं पथरियूं फिटियूं कयूं वियूं जेके उन्हनि खे तबाह कयो। अहिड़ी तरह पेरनि जे हेठों अचण वारो अज़ाब, उन जूं बि मुख़्तलिफ़ सूरतूं गुज़री चुकियूं आहिनि। क़ौम नूह अलैहिस्सलाम ते मथों जो अज़ाब बि हुयो ऐं हेठों जो अज़ाब बि, जो ज़मीन मां पाणी निकिरे पियो, हेठों बि अज़ाब मथों बि अज़ाब। क़ौम फ़िरऔन, उन्हनि खे समुंड में अल्लाह ताला ॿोड़े पेरनि जे हेठों उन्हनि खे अज़ाब में ग़रक़ कई। कारून पंहिंजे ख़ज़ाननि सां इन अज़ाब में गिरफ़्तार थियो, ज़मीन में दॿिजी वियो। हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास ऐं मुजाहिद वग़ैरह इमा तफ़सीर फरमायो आहे, मथों जे अज़ाब मां मुराद आहे ज़ालिम बादशाह ऐं बेरहम हुकाम जो मुसलत थी वञणु। मथे अज़ाब मां मुराद आहे ज़ालिम बादशाह हुजनि, हाकिम हुकुमरान, इहे जेको आहे बेरहम मुसलत थी वञनि, इहो मथियों अज़ाब आहे। हेठे अज़ाब मां मुराद आहे पंहिंजा नौकर, ग़ुलाम, ख़िदमत गुज़ार, मातहत मुलाज़िम बेवफ़ा बणिजी वञनि, गद्दार थी वञनि, कमचोर थी वञनि, ख़ाइन थी वञनि, इहो हेठियों अज़ाब आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चंद इरशादात मां बि हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु जे इन तफ़सीर जी ताईद थिए थी, जो मिशकात शरीफ़ में बहावाला शअबुल ईमान बैहक़ी में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद मनक़ूल आहे, कमा तकूनून युअम्मरु अलैकुम, जे तव्हांजा आमाल भला या बुरा हूंदा अहिड़ा ई हुकाम ऐं उमरा तव्हां ते मुसलत कया वेंदा। जहिड़ा तव्हांजा कम बादशाह ऐं हाकिम हुकुमरान बि अहिड़ा ई तव्हां ते मुसलत कया वेंदा। ॿी जॻह ते आहे अमालुकुम उम्मालुकुम, तव्हांजा अमल तव्हांजे बादशाहनि, तव्हांजे इन्हनि हुकुमराननि जी सूरत में हूंदा। हिकिड़ी रिवायत में अचे थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, अल्लाह ताला फरमाए थो त मां अल्लाह आहियां, मूंखां सवाइ कोई माबूद न आहे, मां सभु बादशाहनि जो मालिक ऐं बादशाह आहियां। सभु बादशाहनि जूं दिलियूं मुंहिंजे हथ में आहिनि। जॾहिं मुंहिंजा बाना मुंहिंजी इताअत कंदा आहिनि त मां उन्हनि जे बादशाहनि ऐं हुकाम जे दिलनि में उन्हनि ते शफ़क़त ऐं रहमत विझी छॾींदो आहियां। ऐं जॾहिं मुंहिंजा बाना मुंहिंजी नाफ़रमानी कंदा आहिनि त मां उन्हनि जे हाकिमनि जे दिलि उन्हनि ते सख़्तु करे छॾींदो आहियां, जो उन्हनि खे हर तरह जो बुरो अज़ाब चखाईंदा आहिनि। उन्हनि जे लाइ हुकुमरान ऐं उमरा खे माण्हू पंहिंजो जेको आहे आमाल सुधारे रुजू अल्लाह करे पंहिंजे रब खां घुरे त अल्लाह ताला इन्हनि जे दिलनि खे नरम करे। ऐं ॿी हदीस पाक में ईंदो आहे, हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा खां रिवायत है, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं अल्लाह ताला कंहिं अमीर ऐं हाकिम खे भलाई नसीब कंदो आहे त उनजा वज़ीर भला हूंदा आहिनि, नाइब जेके हूंदा आहिनि उनखे भला मिलंदा आहिनि। जेकर अमीर खां का शइ विसरी थी वञे त उहो उनखे यादि ॾियारींदा आहिनि। त इहा आहे
त अल्लाह ताला ईअं मथों बि अज़ाब हेठों बि अज़ाब, इहे अज़ाब जूं हिकिड़ियूं सूरतूं आहिनि। ऐं टियों अज़ाब जेको आहे यलबिसकुम शिया, तव्हांखे पाण में मुख़्तलिफ़ पार्टियुनि में मुख़्तलिफ़ फ़िरक़नि में तक़सीम करे छॾण, इहो बि ख़ुदा जो अज़ाब आहे जो माण्हू फ़िरक़नि में पार्टियुनि में तक़सीम थी करे हिक ॿिए जे मुखालिफ़त में, पाण में दुश्मनी में, अदावत में, बुग़्ज़ में पइजी वञनि, इहो बि ख़ुदा हिकिड़ो अज़ाब आहे जो तक़सीम शुदा हुजे। वहदत इस्लामी कलमे जे तहत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत मुतहरा जे तहत वहदत हुजे, इहा ख़तमु थी वञे, तक़सीम हुजनि टोलनि टोलनि में, इहो ख़ुदाई अज़ाब आहे। हज़रत सअद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था, हिकिड़ो दफ़ो असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु वञूं पिया, असांजो गुज़र मस्जिद बनी मुआविया ते थियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में तशरीफ़ फरमा थिया, बरक़ात नमाज़ पढ़ी करे असां बि बरक़ातूं अदा कयूंसीं। उन खां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ में मशगूल थी विया ऐं तमामु घणी देरि ताईं दुआ फरमाईंदा रहिया। उन खां पोइ इरशाद फरमायो, मां पंहिंजे रब खां 3 शयुनि जो सवाल कयो, हिकिड़ो त मुंहिंजी उम्मत खे ग़रक़ करे हलाक न कजां, ॿोड़े करे हलाक न कजां। अलाह ताला इहा दुआ क़बूल फरमाई। ॿियो त मां अर्ज़ु कयो, मुंहिंजी उम्मत खे कहत ऐं बुख जे ज़रिए हलाक न कजां, कहत माना ॾुकर, ऐं इहा बि दुआ क़बूल फरमाई अलाह सी। टी दुआ इहा घुरियमि, तूं मुंहिंजी उम्मत खे पंहिंजे जंग ऐं जदल सां तबाह न कजां, मूंखे उन दुआ खां रोकियो वियो। माना पाण में इख़्तिलाफ़, पाण में जंग ऐं झगड़े सां तबाह न कजां, इहा अलाह ताला मुंहिंजी दुआ रोके छॾी। त माना इहा माण्हुनि में पाण में वेड़ूं झेड़ा, इख़्तिलाफ़, फ़िरक़ेवारीअ, तक़सीम शुदा माहौल, इहो बि हिकिड़े क़िस्म जो ॼण त अज़ाब आहे। बाक़ी जेको उलमाए कराम या फ़ुक़हाए कराम, मुहद्दिसीन कराम दीन जे फ़ुरूई मसाइल में इख़्तिलाफ़ उम्मती रहमतुन, उम्मत जो इख़्तिलाफ़ रहमत आहे। दीन जे फ़ुरूई मसाइल में जो मसइलो हिकिड़ो ॿुधाइणु, उन में वुसअत खे ज़ाहिर करणु, इहो जेको आहे इख़्तिलाफ़ इन अज़ाब जी सूरत न आहे। आख़िरी आयतुनि जे आख़िरी हिसे ते अलाह ताला फरमायो, जॾहिं ॾिसियो अहिड़नि माण्हुनि खे जेके असांजे आयतुनि में बहस मुबाहिशो कनि था ऐं तव्हां उते वेठा आहियो, त पोइ तव्हां उन्हनि जे मजलिस मां उथी वञो, इन्हनि सां न वेहो, इन्हनि जे इन कचहरी में तव्हां शामिल न रहो। पर जेकॾहिं शैतान तव्हांखे विसाराए थो छॾे, त पोइ तव्हां यादगिरीअ खां बाद में अहिड़ी ज़ालिम क़ौम सां न वेहो जेको दीन ते बहस कनि, दीन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि, दीन ते बकवास कनि, अहिड़नि सां न वेहो। पोइ बाक़ी जेके नेकोकार परहेज़गार आहिनि, पंहिंजो पाण कहिड़नि ॻाल्हियुनि खां बचाइनि था, अलाह ताला इन्हनि जे लाइ इन्हनि खे महफ़ूज़ फरमाईंदो। उन्हनि माण्हुनि खे छॾे ॾियो जेके दीन खे मज़किरी, टोक, ठठोल, अजाई रांदि रूंद करे वठनि था ऐं दुनिया जी हयाती इन्हनि खे धोखे में विझी छॾियो आहे। अहिड़नि माण्हुनि खां पासो कजे, छॾे ॾिजे ऐं इन्हनि जी पकड़ थींदी। जंहिं ॾींहुं इन्हनि जो कोई हिमायती बि न हूंदो, कोई मददगार बि न हूंदो, कोई सिफ़ारिशी बि न हूंदो। पोइ चवंदा त असां जेकॾहिं कोई सॼी ज़मीन एवज़ में ॾेई करे जान छॾायूं, पर अलाह ताला फरमाया त हाणे इन्हनि खां कोई बि एवज़ कोन थींदो। इन्हनि जे लाइ सख़्तु अज़ाब हूंदो ऐं इन्हनि खे पीअण जे लाइ जेको पाणी मिलंदो उहो गरम हूंदो, जंहिंसां उन जा आंड्रा वग़ैरह सड़ी निकिरी पवंदा ऐं इन्हनि जे कुफ़ुर जो इहो नतीजो हूंदो। अलाह ताला असांखे कलाम मुक़द्दस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, चङनि जी सोहबत नसीब फ़रमाए, क़ुरान खे ॿुधणु, ॿुधाइणु, सम्झणु, सम्झाइणु, ॿियनि ताईं इन खे पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हेसिताणी रुकू पूरो थियो, ज़िंदगी रही थी, वरी सुभाणे रुकू तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला ख़ैरिल ख़ल्क़ि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।